सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़िन चौहर जमाली जे प्राइमरी स्कूल मुराद अली मरगल में एक समाजी तंजीम पारां औरतुन जे आलमी ॾियारे जी मुनासिबत सां तासुब ख़त्म कयो जे सिरे हेठ तकरीब ऐं स्पोर्ट्स फेस्टिवल करायो वियो, जंहिंमें प्राइमरी स्कूल शाह यकी गर्ल्स प्राइमरी स्कूल, लाडियूं गर्ल्स प्राइमरी स्कूल चौहर जमाली जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर कादिर कहर मूजिब औरतुनि जे आलमी ॾियारे जी तकरीब में कादिर कुंभर, मौला बख्श ऐं ॿारनि तुंज़ीला आज़म, नसीमा महर पिणु औरत जे अज़मत ते तक़रीरूं कयूं। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि पारां टेबलोस पिणु पेश कया विया। प्रोग्राम में मोहम्मद यूसुफ, अब्दुल हफीज़ खट्टी, सोबिया, मंसूर मानचंद, फराज अली शाह, अली अहमद रिंद ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधवासियुनि जी ख्वाबनि जी तकमील हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर, पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सुमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।